नाज़रीन कोरोना वायरस के करे जो चेलार में सफ़ाई जो अमलो बाक़ायदगी से सफ़ाई थी रही है ऐं हिते जो मस्जिदनि ऐं मंदिरनि में सफ़ाई थी रही है। टाउन पारां जो कदम खयो पियो वञे। अचो त हिते जेको टाउन जो चेयरमैन हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं हुननि जो छा वीचार आहे। वायरस वबा पूरी दुनिया में पकड़िजी वई आहे। उनजी रोकथाम लाइ असां पंहिंजे शहर टाउन कमेटी चेलार चेयरमैन जे हैसियत सां असां पंहिंजी मुहिम जारी रखी आहे। असां सफ़ाई जो अमल जारी रखियो आहे। असांजे चीफ मिनिस्टर मुहम्मद अली शाह साहब जेको कमु कयो आहे उहो साराह जोॻो आहे। असां उनखे सलाम पेश कयूं था। पंहिंजी टीम खे उन ॾींहुं राति हिकु करे उन वबा खे मुंहुं ॾेई मुक़ाबिलो करे रहियो आहे। असां मुंहिंजे नक्श क़दम ते हलंदे चेलार शहर में सफ़ाई जो सिलसिलो जारी रखियो आहे। ऐं उनखां पोइ स्प्रे बि हले पियो। चारई वार्डनि में स्प्रे ऐं मंदर मस्जिद सफ़ाई करे उन फायर जी गाॾी सां उनखे वेंजारे विया आहिनि। ऐं इनशाला असां इहो सफ़ाई जो अमल जारी रखंदासीं। हिन वबा खे रोकण लाइ सफ़ाई ज़रूरी आहे। माण्हुनि खे असां डिटोल साबुण डिस्ट्रीब्यूट कयो आहे जंहिंखे हथ धोअण खां अलावा जेकी बि एहतियाती तदाबीर उन ते अमल कंदे असां इहो सिलसिलो जारी रखंदासीं जेसि ताईं इन बीमारी खां जान छॾाए असां पंहिंजे पाकिस्तान असां पंहिंजे शहर असां पंहिंजे डिस्ट्रिक्ट खे क्लियर करायूं ऐं इन वबा खां जान छॾायूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk